बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची खां सिंध असेंबली में गोड़ मुखालिफ़ धुर एंजना जूं कापियूं फाड़े छॾियूं आहिनि। ठहरा पेश करण जी इजाज़त न मिलण ते मुखालिफ़ धुर जे मेंबरनि स्पीकर जे रुस्तम आडो अची एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। हीअ अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली में गोड़ थियो आहे, मुखालिफ़ धुर एंजना जूं कापियूं फाड़े छॾियूं आहिनि। ठहरा पेश करण जी इजाज़त न मिलण ते मुखालिफ़ धुर जे मेंबरनि स्पीकर जे रुस्तम आडो अची एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध असेंबली में गोड़ थियो आहे, मुखालिफ़ धुर एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं आहिनि। ठहरा पेश करण जी इजाज़त न मिलण ते मुखालिफ़ धुर जे मेंबरनि स्पीकर जे रुस्तम आडो अची एहतजाज कंदे नारेबाज़ी कई आहे। नाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, आगाह कजो, सिंध असेंबली में गोड़ थियो आहे। सिंध असेंबली जे इजलास में अॼु बि मामूल मूजिब जीअं ई दुआ जो वक़्फ़ो ख़त्म थियो त मुखालिफ़ धुर मेंबरनि पारां ऐवान में जेको आहे गोड़ कयो वियो। सवाल जवाब ख़त्म थियण खां पोइ मुखालिफ़ धुर मेंबरनि पारां ऐवान में ठहरा पेश करण जी इजाज़त तलब कई, पर डिप्टी स्पीकर उन्हनि खे इजाज़त न ॾिनी, जंहिं ते मुखालिफ़ धुर मेंबरनि पारां जेको आहे स्पीकर जे रुस्तम आडो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे एजेंडा जूं कापियूं फाड़े उछलायूं वियूं। उन खां पोइ आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो पारां जेको आहे पंजाब सरकार पारां जेको ग्रेटर थल केनाल 2 ऐं जलालपुर केनाल कढियो पियो वञे सिंधु दरिया ते, उन ख़िलाफ़ हिकु मज़म्मती ठहरा जेको आहे उहो पिणु पेश कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरे मज़म्मती ठहरा पेश कंदे चयो आहे त ॿियनि सूबनि में जर जो पाणी मिठो आहे, पर सिंध जो मुकमल दारोमदार सिंधु दरिया ते आहे। उन चयो त पंजाब पारां जेको आहे जलालपुर केनाल वसीले 1,80,000 एकड़ ज़मीन आबाद करण जी कोशिश थी रही आहे, त ॿिए पासे वरी ग्रेटर थल केनाल फेज़ 2 कढी पंजाब जी 18 लख एकड़ ज़मीन जेका आहे उहा आबाद करण जो मनसूबो जोड़ियो पियो वञे। सिंध सुकी रही आहे, असां उहे मनसूबा कॾहिं बि क़बूल न कंदासीं ऐं इन ठहरा जी GDA ऐं MQM पारां हिमायत करण ते असीं चुराइता आहियूं। त सूबाई वज़ीर जो चवणु हो त सिंध खे इन्हनि ॿिन्ही केनालनि ते शदीद सख़्त एतिराज़ आहिनि, पर पंजाब सरकार असांजी हिकु न पई ॿुधे। जेकॾहिं ईअं थियो त असां इहो करण न ॾींदासीं। ठहरा जी हिमायत में ॻाल्हाईंदे मुतहदा MP मोहम्मद हुसैन जो चवणो हो त हू इन ठहरा जी मुकमल हिमायत कनि था, पर छाकाणि त असीं वफ़ाक़ी सरकार जा इत्तेहादी आहियूं, उन करे ठहरा जे मतन मां मज़म्मत वारो लफ़्ज़ जेको आहे उहो हज़फ़ कयो वञे। ठहरा जी हिमायत कंदे GDA MP नंद कुमार पिणु जेको आहे साॻियो ई ठहरा पेश कंदे चयो त सिंधु दरिया ते। महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।